अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, जी तव्हांजो प्यारो पहिरीं भाउ फैज़ सिंधी। अॼु असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं नाने बशके जो भत। माशाल्लाह नाने बशके ॾाढो ज़ोर ऐं शौक़ सां भत पंहिंजे पुट जी ख़ुशी में वॾो भत धाम धूम सां मचायो। ही घोट साहब आहे सऊद कोसो, जेको पटके सां तव्हांखे नज़र अची रहियो आहे। ऐं हिन भत में माशाल्लाह ॾाढो मज़ो हो, ॾाढो इंजॉय कयोसीं। भत ग़रीबाणो हो पर भत वाक़ई भत हो। ही आहे असांजो नानो बशको, जेको टोपी सां या अछी दाढ़ी सां, हल्के कद जो मुड़ुस, ॾाढो ख़ूबसूरत जवान ऐं ॾाढो ख़ूबसूरत माण्हू। योर दिन भत में ॾाढो मज़ो हो। भत असां जॉइन कयोसीं। ॾाढा महिमान आया नाने बशके जा ऐं ॾाढी ख़ुशी बि थी। भत हमेशह कबो आहे त पंहिंजनि खे ऐं पंहिंजे दोस्तनि खे घुराइण जे लाइ। जीअं त ही भत वाक़ई भत हो साईं। हिन भत में वॾा वॾा मोतबर माण्हू आया ऐं उन्हनि सां असां मिलियासीं, ॾाढी ख़ुशी थी। साईं नानो बशको वाक़ई नानो बशको आहे। यो दिन भत में वाइट चांवर हुआ ऐं मुर्गी वारा बि चांवर हुआ ऐं नालो छा आहे त भत ॾाढो मज़े सां खाधोसीं ऐं दोस्तनि बि खाधो। इहो ॾाढो सुठो माहौल हो, ॾाढो सुठो तंबू हो, ॾाढा सुठा किनायता ऐं कुर्सियूं ऐं टेबल हुआ ऐं खाइण वारी जेका पब्लिक हुई उहा माशाल्लाह ॾाढी सुठी हुई। दोस्तनि खे सुठी तरह सां मानी खाराई। ऐं हिन बश में भत में माशाल्लाह माण्हुनि ॾाढो सुठो पुओ बि ॾिनो। नाने बशके जी दिलि बि ख़ुशि थी। हीअ असांजो मोतबर दोस्त सऊद कोसो आहे, जेको ममताज़ मौलवी साहब सां गॾु हले थो। माशाल्लाह ॾाढो सुठो माहौल हो दोस्तो इन भत में पानी मिनरल वाटर हो ऐं माशाल्लाह सुठी कढ़ाई हुई ऐं मिठा चांवर बि हुआ। माशाल्लाह नान बि सुठा हुआ ऐं माहौल बि सुठो हो। योर जीअं तव्हां ॾिसी रहिया हो, ही नाने बशके भत हली रहियो आहे। माशाल्लाह ॾाढो सुठो भत हो। दोस्तो ही जेको भत हो ओस्मानिया नज़द कबोलाबाद रोड ते। इन भत में वॾो ख़र्च थियो ऐं जेके माण्हू आया ॾाढा ख़ुशि थिया। बहितरीन भत हो। माशाल्लाह ही खोसा बिरादरी ठंडो आदम खां, नवाब शाह खां ऐं दौड़ खां वॾा माण्हू शिरकत कई हिते अची। ही नाने बशके जा पुट आहिनि माशाल्लाह, मुर्तज़ा खोसो ऐं अमजद खोसो। ही इंतज़ामिया आहे माशाल्लाह, ॾाढी सुठी इंतज़ामिया आहे। दोस्तों तव्हांखे इंशाल्लाह ॾाढो व्लॉग मज़ो ॾींदो। ही साईं आउं पाण आहियां जेको इंतज़ामिया जो कमु कयां पियो। ही आहियां आउं पाण बाबा, ॾिसो फैज़ सिंधी।
परे परे का माण्हू आया, परे परे का गाॾियुनि ते आया, परे परे का मोटरसाइकिलनि ते आया। नाले बस के भत जॉइन कयो माण्हुनि खे बि ॾाढो मज़ो आयो ऐं नाने बस के जो ॾाढी दिलि ख़ुशि थी। माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत माहौल हो ऐं ख़ूबसूरत महिमान भी हुआ। दोस्तों सिंधी तो उहें ख़ूबसूरत ऐं सुठा जवान लगंदा आहिनि। ऐं ही असांजो प्यारो पहिरीं भाउ मुर्तज़ा खोसो नाने बशके जो वॾो पुटु आहे माशाल्लाह। ऐं हीअ पाण इंतज़ामिया जो कमु कयां थो बाबा। दोस्तों तव्हांखे हीअ व्लॉग पसंदि अचे त लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो ऐं असांजे ग़रीबाणे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। दोस्तों इहो जेको बीठो आहे कारनि कपिड़नि वारो, इहो लालू खोसो अथव। लालू उर्फ लाल बख्श। माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो भत में। असां भत में ॾाढो मज़ो कयोसीं। हीअ ॿाहिरि जेका इंतज़ामिया आहे भत कढण ऐं विरहाइण वारी, साईं अली नवाज़ खोसो साहिबु ऐं ॿिया वग़ैरह दोस्त आहिनि। माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत माहौल हो ऐं ख़ूबसूरत इंतज़ामिया हुई। हीअ वीचारे खे बर्तननि ते छॾियोसीं, जेको इरफान खोसो आहे बर्तन साफ़ करे पियो। ऐं हेॾा ई नान जेके आहिनि उहे कटाई कयूं था। हीअ आहे अली नवाज़ खोसो ऐं सदाम खोसो। माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत मज़ो हो हिन भत में। भत थियो पुॼाणी ऐं हीअ आहिनि पूए लिखण वारा साईं मदद अली खोसो साहिबु ऐं शाहनवाज़ खोसो साहिबु। दोस्तों तव्हांखे अगरि असांजी वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो ऐं फेस सिंधी खे दुआउनि में यादि ज़रूरु रखिजो।